हुमायूं शरीफ में बिजली जी तारुनि मां घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं दौरान अल्ह तल सड़ी रख थी वियो। बाहि लॻण सबबि गुलाम हुसैन शेख, ज़फ़र अली ऐं राणो शेख जा घर सड़ी रख थी विया। घरनि में रखियल पैतियूं, बिस्तरा, खटूं ऐं अनाज समेत समूरो सामान सड़ी वियो आहे। मुतासिर पुरतनि पारां DC शिकारपुर ऐं बस वारनि खां मदद जी अपील कई वई आहे। हुमायूं शरीफ में बिजली जी तारुनि मां घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, अल्ह तल सड़ी रख थी वियो आहे। बाहि लॻण सबबि गुलाम हुसैन शेख, ज़फ़र अली ऐं राणो शेख जा घर सड़ी रख थी विया। घरनि में रखियल पैतियूं, बिस्तरा, खटूं ऐं अनाज समेत समूरो सामान सड़ी वियो। मुतासिर पुरतनि पारां DC शिकारपुर ऐं बस वारनि खां मदद जी अपील भी कई वई आहे। हुमायूं शरीफ में बिजली जी तारुनि मां घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, अल्ह तल सड़ी रख थी वियो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। बाहि वाक़ियो पेश आयो आहे। हुमायूं शरीफ में बिजली जी तारुनि मां घरनि खे बाहि लॻी वई। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ खोसो खां। जी एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? बाहि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, हुमायूं शरीफ भरिसां घरनि खे ओचितो बिजली जे तारुनि सां बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि गुलाम हुसैन शेख, राणो शेख समेत 3 पुरतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घर जो समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिरनि DC शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त असांजो वायर कयो वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ एजाज़।